नाज़रीन वदीन मां वाक़िया का कंदासी। वदीन में उड़ीअ जा राना जारी आहिनि। सूमरा मोहल्ले में हिक ई घर जा ॿ ॿारड़ा फौत थी विया। टिनि मरीज़नि जी यास्मीन धी नियाज़ सूमरो ऐं हसापुर असकर सूमरो वबा सबब दम ॾिसी चुको आहे। ॿारनि जे फौत थियण ते संदनि घरनि में कोहराम अची वियो। हिक ई घर जा ॿ गुल सेहत खातो वबा खां बेखबर बणियल आहे। अवांखे वदीन मां ख़बर ॾियूं पिया। वदीन में उड़ीअ जा राना जारी आहिनि। सूमरा मोहल्ले में हिक ई घर जा ॿ ॿारड़ा फौत थी विया। टिनि मरीज़नि जी यास्मीन धी नियाज़ सूमरो ऐं हसापुर असकर सूमरो वबा सबब दम ॾिसी चुको आहे। तफ़सील कंदासीं वदीन मां धरती टीवी जे रिपोर्टर अली मोहम्मद चाणी का। जी अली मोहम्मद चाणी, आगाह कजो। जी बिल्कुल बदी जे वार्ड नंबर 6 सूमरा मोहल्ला भांडापुर में उरड़ी विघे 24 कलाकनि में हिक ई घर जा ॿ ॿारड़ा फौत थी विया आहिनि, जंहिंमें 2.5 साला न्याणी यास्मीन धी नियाज़ अहमद सूमरो ऐं 1.5 साला हसाम अली पुट असगर अली सूमरो शामिल आहिनि। संदन वासन अब्दुल जवार सूमरो, अब्दुल कमीर सूमरो धरती टीवी न्यूज़ खे ॿुधायो त असांजे घर में उरड़ी विघे 2 ॿारड़ा फौत थी विया आहिनि, जेकरे घर में कोराम मतल है, पर सेहत खाते की का भी टीम असां ताईं न पहुची सकी है। बे तरफ DHO हेल्थ फारूक अहमद लगारी सां जॾहिं असां राब्तो कयो त फारूक अहमद लगारी ॿुधायो त हिन वक़्तु हैदराबाद आहियां, मूंखे का बि ख़बर न आहे ऐं ॿारनि जा नाला लिखी मोकिलियो, ख़बर पिया रखूं था। जॾहिं त उरड़ी विघे हिक ई घर जा ॿारड़ा फौत थियण खां पोइ वालदेन में सख़्त बेचैनी परेशानी पकड़ियल है। जी मेहरबानी अली मोहम्मद शाही तफ़सील जे लाइ।